बिरादरान इस्लाम एड़ा मानू भी आया अज भी बुधी भी आया से मदीने शरीफ में जेकर के विया हुंदा त ईद जे दी वाली उन मुतकिर बुधी हुंदा उहे था चवन त नऊज बिल्लाह नबी या वली कुछ न दई सघंदो आ कुछ न करे सघंदो आ तहां छो घुरंदा आयो उनन के छो चवंदा आयो असा पांजे कनन सा बुधो ते चवन पिया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोजे मुबारक ते ज़ियारत दिलाए जो वञो था घुरो कुछ न मत अस्सलातु वस्सलाम कयो हलिया नऊज बिल्लाह में कुछ न था लई सघन एड़ा माण्हू आहिन उन्हनि जे अकुल ते अफ़सोस आ उहे इहो त मञन था त डॉक्टर ॾे वेंदासे त बीमारी बि ॻोल्हे वठे थो मथे जो सूर बि ॻोल्हे वठे थो छो आ पेट में सूर छो पयो जान में छो सूर आ निंड छो नथी अचे हे तकलीफ़ छो आ इहा तकलीफ़ डॉक्टर मुंहिंजी लाहे छॾींदो मांखे शफ़ा मिलंदी डॉक्टर खां हाकिम ॾे वेंदुसि कंहिं ताक़त वारे ॾे वेंदुसि कंहिं ऑफिसर ॾे वेंदुसि उन जे फोन ते मुंहिंजा कम थींदा ऑफिसर वटि अख्तियार आ हाकिम वटि अख्तियार आ डॉक्टर वटि शफ़ा है इहो मञण जे लाइ तयार बीठा आहिनि का उन्हनि वटि हबक कान्हे पर उन्हनि खे इहो मञण ॾाढो ॾुखियो आ त जेको अहकमुल हाकिमीन हिन काइनात में अहकमुल हाकिमीन उन जंहिंखे रऊफ रहीम बणाइबो पियो आहे त उनखे कुझु न ॾिनई मुंहिंजा अदा असां सुञण जो इहो जेको आहे ईमान आहे इहो असांजो अक़ीदो आहे असां हुजूर जा ग़ुलाम आहियूं असांखे इहा ख़बर आहे असां मञींदा आहियूं त असांजी मुश्किलात मदीने जा साईं हल कंदा आहिनि असां जूं हाजत रवायूं थींदियूं आहिनि ए मुंहिंजा अदा असांखे इहो बि ईमान आहे त क़यामत जे ॾींहुं बि असां छुटंदासीं त मदीने जे साईं जे शफ़ाअत सां छुटंदासीं जंग के उहद में हिकड़े असाबी सगुरे जी अख निकरी पई जंग लगी पई हाने अख जो निकरी पई त उहा अख तरी ते खणी अची मदीने जे साईं जे आॾो रखे हाने उनखे इहा ख़बर न हुई त हे अख मां काॾे खणी थो वञा कंहिं हकीम ॾे त कोन थो खयूं वञा डॉक्टर ॾे त नथो खयूं वञा पाण त नबी आहिनि अल्लाह जा रसूल आहिनि ख़ुदा जो पैगाम ॾियण आया आहिनि बस अल्लाह जो पैगाम पहुचायूं बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं तव्हां मदीने जे साईं जे लाइ छो था कयो इहा उनखे ख़बर न हुई छा उनखे ख़बर हुई पर उनखे इहा बि ख़बर हुई त हे चाहींदो त अख लॻी वेंदी अख खणी वञी सरकार वटि पहुतो आहे साईं अख निकरी पई आ ॿुधी थी ॻाल्हि न महबूबन जी इहा वॾी तकलीफ़ आहे न अख निकरी वञे ॿाहिरि आदा न सामान घुरायो सरकार त बाबा ऑपरेशन वारो सामान खणी जो त हे लॻंदी अख खे टाका लॻंदा हे बेहोश थींदो फिलाणी जेका हे दवा खणी जो रत कीअं बंदि थींदी का शइ न उहो महबूब जेको क़यामत जे ॾींहुं शफ़ा कंदो ही निगाह फरमाए अख खणी पंहिंजी लिब मुबारक कढी अख ही जो रखे त अख अखियुनि जहिड़ी पर पछाड़ी ताईं असाब सगुरा हुनखे ॾिसण ईंदा हुआ त इहो हली सरकार जो शान मौजूदो ॾिसूं कीअं महबूबन कयो आहे अची हुनजे चेहरे ॾे ॾिसनि त ख़बर न पवंदी त उहा अख कहिड़ी लॻल आहे पोइ हुन खां पुछा कंदा हुआ तूं जो महबूब न वटि तुंहिंजी तकलीफ़ दूर थी वई तुंहिंजी मुश्किल कुशाई थी वई तुंहिंजी हाजत रवाई थी वई सरकार वटि त उहा कहिड़ी अख आहे पोइ पाण ॾसींदो त उहा बाहे अख थी हज़रत मौला अली साईं जन जो मशहूर किस्सो अमां ॿुधो आहे ख़ैबर वारी जंग में ख़ैबर जा खोड़ किला कई साहबन फतह कया पर यो ख़ैबर वारो किलो फतह न पियो थे करीमन फरमायो तो सुभाणे उनखे झंडो ॾींदासीं जंहिंसां अल्लाह जो रसूल भी मोहब्बत कंदा आहिनि हो भी उन्हनि सां मोहब्बत कंदो आहे पोइ सुबुह जो हज़रत अली साईं खे यादि फरमायूं त अलीअ खे वठी जो अर्ज़ कयूं त साईं अख में ॾाढो सूर अथसि हली न सघे तकलीफ़ पाण फरमायो वठी जो वठी आया मौला अली साईं फरमाइनि था त एॾो अख में सूर हो जो पैर जी पुठी बि ॾिसण में न पई अचे हाणे इहो जंग ते मुड़ुस कीअं वञे पाण पंहिंजी लिब मुबारक कढी ही जो अख में हयऊं त उहा अख मौला अली साईं दा फरमाइनि त वरी हयाती सॼी उठी बि न
सुरमे जी जरूरत न पई, डब जी जरूरत न पई, कहीं उड़े जी जरूरत न पई। सोना इहो थी मदीने जो साईं, जहिड़ो दर्द वञे त दर्द दूर। कसम रब करीम जो, कामिल मुर्शिद जे झोली में इहो फैज़, कामिल मुर्शिद जाते जाते दुनिया में फैज़ आ, वो फैज़ मदीने जे साईं जो सरकार जो पर जन झोलियुनि मुबारकनि में आहे, उहो विरहायो वियो आहे। असां वॾे हिकिड़े शुक्रगुज़ारी जे जज़्बे जे तहत रब करीम जा एहसान मञींदे वॾे ख़ुशी सां चऊं था त मशहूर वारे साईं वटि इहो फैज़ आहे। मां कई ॻाल्हियूं पंहिंजे मुर्शिद कामिल जो जमायत खे ॿुधायूं आहिनि। ख़ासि खेली फ़क़ीर आहे जेकबाद ज़िले जो। सोना तेज़ाब जी बोतल ही, तेज़ाब जी हिनखे ख़बर रही कहीं हकीम वटि बीठा, उन चयो या बोतल त परे कर, उनखे लॻल हो परे कयईं, थोरो मटे हथ खे लॻी वो अख खे महटी। सोना अख खे महटींदो वियो, अची हिन जे अख में सूर थिया। 2 महीना सूर हलियो, 2 महीना। तॾहिं आम डॉक्टर न हूंदा, हे जेके स्पेशलिस्ट आहिनि। गुरबत निंड वई, आराम वयो, तकलीफ़ छॾे न पई, नेठे न ते थियो त अहिड़ो को माण्हू हुजे जो सुई हणी वञी अख जे करे कढी छॾे त भलो आहे। पोइ दरगाह शरीफ़ ते मशहूर वारे साईं खे अची दाह पियो ॾिए, साईं ॾाढो मां हिन आज़ार में फाथो आहियां, तेज़ाब लॻी वियो आहे मुंहिंजे अख में सूर आहे। पाण मशहूर वारे साईं इहा जेकी ॻाल्हि चए थो, उहो अॼु बि फ़क़ीर ज़िंदह 70 साल खनि हयाती हूंदसि हिन महिल उमिरि। उहा लिब मुबारक मशहूर वारे साईं कढी अख ते हई। उहो चवंदो आहे त अॼु बि मुंहिंजे इन अख जी नज़र आसमान ते थी वञे, बाक़ी ॿी अख हाणे थोरी डिम थी वई आहे, उमिरि सां अखियूं झकियूं थी वियूं। इन फैज़ खे छा